अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो पंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो ज़िले शिकारपुर जो सभ खां वधीक ॾिठो वेंदड़ न्यूज़ चैनल सचाई वेब टीवी न्यूज़। हूअं त मदई जो पूरो शहर सफ़ाई सुथराई तोड़े ड्रेनेज जे अनेक मसइलनि जे वर चढ़ियल आहे, पर मौजूदा मदई टाउन चेयरमैन नजफ़ ख़ान कमारियो जे पंहिंजे वार्ड नंबर 5 जा रहवासी बि सफ़ाई तोड़े ड्रेनेज मसइलनि खां छुटकारो हासिल करे न सघिया आहिनि। उन सूरत हाल खे मद्देनज़र रखंदे वार्ड 5 जे रहवासी नौजवान सोराब अली मीराणी टाउन चेयरमैन ते अदम एतमाद जो ऐलान कंदे ईंदड़ बलदियाती इलेक्शन में उन जे ई साम्हूं इलेक्शन में हिसो वठण जो ऐलान करे छॾियो आहे। नाज़रीन, ॿुधण में पियो अचे त ईंदड़ 3 महीननि ताईं मौजूदा बलदियाती सिस्टम जो मुदो पूरो थी वेंदो। उन करे अहिड़ियुनि ख़बरुनि पखिड़िजण सां बलदियाती इलेक्शन जूं तयारियूं शुरू थी वियूं आहिनि, जंहिं सिलसिले में सचाई न्यूज़ सां ॻाल्हाईंदे मदई जे वार्ड नंबर 5 जे नौजवान रहवासी सोराब अली मीराणी सियासत में पंहिंजो पेर पाइण जो ऐलान कंदे वार्ड नंबर 5 तां इलेक्शन विहण जो ऐलान करे वरितो आहे। वार्ड नंबर 5 ते जेके भी कम न थिया आहिनि उन कम कराइण जे करे असांखे ज़हनी ऐं दिली ख़्वाहिश आहे त असां पाण वार्ड नंबर 5 ते बीह करे उन्हनि खां इहो हक़ु घुरूं ऐं बीह करे जेके भी असांजा सियासी बुनियादी कम आहिनि असां हुते करायूं। भला इलेक्शन में जीअं खटे वञूं तव्हां जेको आहे काउंसिलर में, त पोइ छा कंदो उनखे जींदा? उन्हनि खे बुनियादी सहूलियतूं वठी ॾींदासीं। मसलन तौरु मथे असांजे वार्ड नंबर 5 में को अहिड़ो को पानी सिस्टम कान्हे, ड्रेनेज सिस्टम ख़राबु आहे, मींहुं वसंदो आहे, 4-4 5-5 ॾींहं असां घरनि खां न निकिरी सघंदा आहियूं। ठीकु। ज़िले शिकारपुर समेत सिंध भर जूं ख़बरूं ॾिसण जे लाइ ॾिसंदा रहो सचाई।